नाज़रीन हेडलाइन सवालियूं ब्रेकिंग न्यूज़ आहे असां शेयर कयूं पिया। वज़ीर आज़म इमरान ख़ान सां पंजाब जे वॾे वज़ीर उस्मान बुज़दार जी मुलाक़ात थी आहे। पंजाब जे वॾे वज़ीर उस्मान बुज़दार वज़ीर आज़म खे इस्तीफ़ा पेश करे छॾी। ज़रियनि मूजिबि वज़ीर आज़म जो पंजाब जे वॾे वज़ीर जी इस्तीफ़ा क़बूल करण खां इनकार कम जारी रखण जी हिदायत कई आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे असां शेयर कयूं पिया। वज़ीर आज़म इमरान ख़ान सां पंजाब जे वॾे वज़ीर उस्मान बुज़दार जी मुलाक़ात थी आहे। ज़रियनि मूजिबि पंजाब जे वॾे वज़ीर उस्मान बुज़दार वज़ीर आज़म के इस्तीफ़ा पेश करे छॾी आहे, जॾहिं त वज़ीर आज़म पंजाब जे वॾे वज़ीर जी इस्तीफ़ा क़बूल करण खां इनकार कंदे कम जारी रखण जी हिदायत कई आहे। हिकु भेरो ॿीहर अव्हांखे अहम ख़बर खां आगाह कयूं पिया। वज़ीर आज़म इमरान ख़ान सां पंजाब जे वॾे वज़ीर उस्मान बुज़दार जी मुलाक़ात थी आहे। ज़रियनि मूजिबि पंजाब जे वॾे वज़ीर उस्मान बुज़दार वज़ीर आज़म के इस्तीफ़ा पेश करे छॾी आहे, जॾहिं त वज़ीर आज़म पंजाब जे वॾे वज़ीर जी इस्तीफ़ा क़बूल करण खां इनकार कंदे कम जारी रखण जी हिदायत कई आहे। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ आहे असां शेयर कयूं पिया। वज़ीर आज़म इमरान ख़ान सां पंजाब जे वॾे वज़ीर उस्मान बुज़दार मुलाक़ात कई आहे।